एसएसपी बदीन शबीर अहमद सेठार साहब जो हुक्म ते एसएचओ टंडो गुलाम अली आशिक अली लुंड मंशियात फरोशन खिलाफ कार्रवाई तेज करे छड़ी। असां लाइन ते मौजूद है अली गुलाम हैदरी। जी अली गुलाम हैदरी छा तफसील है आगाह कजो। जी बिल्कुल, एसएसपी बदीन शबीर अहमद सेठार साहब के हुक्म ते एसएचओ टंडो गुलाम अली आशिक अली लुंड मंशियात फरोशन खिलाफ कार्रवाई तेज करे छड़ी। मकामी पुलिस मुख्फी इतला ते छापो हाणी मोटरसाइकिल सवार जुनैद इलियास ऐं मसमात शमीम इलियास कुरैशी जे कब्ज़े मां 1870 सफ़ी नापुणियूं हथ करण जी दावा कंदे गिरफ़्तार मुलज़िम ख़िलाफ़ टंडो गुलाम अली थाणे ते मंशियात जो केस दाख़िल करे छॾियो। जी वडी मेहरबानी अली गुलाम हैदरी तफसील को आगाह करण जे लाइ। मज़लूम मारवाड़नि जे हक़नि जो आवाज़ पहुचाए आला ऐवाननि ताईं। ॾिसंदा रहो